सिंध की मौजूदा सूरत ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिबु आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। अवां खे ॿीहर गुज़ारिश आहे त जिन दोस्तनि असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे, सोशल मीडिया ते अकाउंट फॉलो न कया आहिनि, उहे ॿीहर उन्हनि खे फॉलो कनि, चैनल खे सब्सक्राइब कनि, जीअं पंहिंजी हीअ ॻाल्हि ॿोल संदर ताईं पहुचंदी रहे। हाँ, सिंध में केनालनि खिलाफ़ जेका हलंदड़ तहरीक है, सिंध में केनालनि खिलाफ़, सिंधु दरिया ते केनालनि खिलाफ़ हलंदड़ तहरीक की क़यादत क़ौम परस्त ऐं तरक्की पसंद लीडरशिप न पर अवाम पाण करे रहियो आहे। ही वकील भी अवामी क़यादत जो हिस्सो है। ही वकील का आसमानी मखलूक न है, कंहिं सियारे तां आयल न आहिनि, पर सिंध जे हारियुनि, नारियुनि, मज़दूरनि, दुकानदारनि, मुलाज़िमनि, नंढनि मुलाज़िमनि जा पढ़ियल लिखियल पुट आहिनि। संदन सॾ ते लखे माण्हू इन करे रोडनि ते निकिता आहिनि छाकाणि त अवाम जो साणनि रक्त जो रिश्तो आहे, मुहबत ऐं खुलूस जो रिश्तो आहे। आम माण्हू मथिन एतमाद कनि था, भरोसो कनि था, छाकाणि त हेल ताईं सियासी क़यादत अवाम सां धोखा कया आहिनि। अवाम जे कंहिं बि जदोजहद जी अॻुवाणी न कई आहे, पर रुगो नुमाइशी सियासत कई आहे। सिंध जी मौजूदा सियासी क़यादत चाहे थी त संदन जान खे को बि जोखो न रसे, संदन वार भी विंगो न थिए, सभु कुझु प्लेट में रखी खेनि पेश कयो वञे। क़ौम परस्त ऐं तरक्की पसंद क़यादत, मौजूदा क़यादत जेका गुज़िरियल 50 सालनि खां सिंध जे हक़नि लाइ दुकान सिंगारे वेठी आहे, सा हाणे वाक़ई थींदी पई वञे। हू जिदोजहद करण बदिरां पंहिंजे कारकुननि खे थकाइण चाहिनि था। गुग़दान कारकुननि ऐं अवाम खे लफ़ाज़ी करे मुंझाइण चाहिनि था। हू चवनि था त हीअ वरनि वकड़नि वारी सियासत आहे। हू लीडर साहबान चवनि था त असां हुकूमत खे डिघी जिदोजहद करे थकाइण था चाहियूं, पर असुल में हू हुक्मराननि खे न पर पंहिंजे कारकुननि खे थकाइण ऐं बताल करणु चाहिनि था। मौजूदा तहरीक साबित कयो आहे त क़यादत घरनि में सुती पई आहे, पर अवाम रस्तनि ते हुक्मराननि खिलाफ़ जिदोजहद में शामिल आहे। बिना कंहिं अॻुवाण जे सॾ ते पाण हुर्दो अवाम तहरीक जी अॻुवाणी करे रहियो। ही लीडर माण्हुनि खे अहिड़ी कंहिं बि जिदोजहद में ॾिसणु नथा चाहिनि जंहिंसां संदन चहिरे तां मुनाफ़िकीअ जो पियल परदो सिरकी वञे, पर माण्हू खेनि सुञाणे चुका आहिनि। माण्हू पंहिंजी अॻुवाणी पाण पिया कनि ऐं हिन गठल पीठल ऐं मुदेखार जी क़यादत खे थुॾे पंहिंजे पाण मंझां नई क़यादत पैदा करे रहिया आहिनि। अवां जी वॾी वॾी महिरबानी।